अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़सत न्यूज़ नाज़रीन नज़र ख़बर शामिल कंदालूं। ग्रेट हेल्थ अलायंस जे सेक्रेटरी सिहत सां गुज़िरियल ॾींहं वारे गॾिजाणी खां पोइ पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 सिंध जे सूबाई सदर ख़ादिम हुसैन मस्तोई, सूबाई चेयरमैन एजाज़ काके पोटरो ऐं एजाज़ हुसैन शाह बुखारी एहतजाज खे वधीक कामयाब ऐं मज़बूत करण तोड़े पैरामेडिकल जी ताक़त जो मुज़ाहिरो करण लाइ ज़िलो ठट्टो जे सिविल अस्पताल में ग्रेट हेल्थ अलायंस जे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ ऐं पैरामेडिकल जे अॻुवाणनि अली ख़ासकेली, लियाकत अब्बासी ऐं सैयद रज़ा शाह, अनवर भुट्टो, मुमताज़ हालो ऐं ॿियनि सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सूबाई सदर ख़ादिम हुसैन मस्तोई ऐं सूबाई चेयरमैन एजाज़ काके पोटरो ख़िताब कंदे सिंध हुकूमत खे होशियार कयो त अवां जे कूड़नि वाइदनि ते घणो एतबार कयो ऐं असां लाइ पाए त घणो धक खाधो आहे। हाणे जेसिताईं पैरामेडिकल जे 1 ग्रेड खां 16 जे मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा, टाइम स्केल, रिक्स अलाउंस ऐं टेक्नीशियन जे अपग्रेडेशन न वठंदासीं तेसिताईं एहतजाज ख़त्म न कंदासीं। भली ब्यूरोक्रेसी कहिड़ो बि असांजे ख़िलाफ़ एक्शन खणे, पर असां हिकु क़दम बि पोइते न हटंदासीं। उन खां अॻु सूबाई क़यादत जो ठट्टो पहुचण ते पैरामेडिकल स्टाफ पारां संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं अदरक जा तोहफ़ा पिराया विया। यादि रहे त नई सूबाई काबीना चूंडजण खां पोइ पहिरों भेरो ज़िले ठट्टे जो दौरो करण रही हुई। स्टाफ रिपोर्टर मंज़ूर मलिक, हक़सत न्यूज़।